बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लर्निंग विद एनएमएस में तव्हांखे भलेकार चऊं था। जीअं त इन में बयान जो टियों टॉपिक आहे, पहिरियों हुयो तशबीह, उन खां बाद में हुयो इस्तार, उन खां बाद में आहे मुजाद मुरसल। ठीकु आहे। मिजाद मुरसल जी लफ़्ज़ी माना आहे नओं रस्तो इख़्तियार करणु, असुली की हंध खां ॿाहिरि निकिरणु। मतिलबु जेकी हुनजी असुल माना हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुजे, उन जी असुली माना खे कढी करे, ठीकु आहे, जेकी लफ़्ज़ी माना उन खे कढी करे हिकिड़ी ॿई माना इख़्तियार करणु। जेकॾहिं कंहिं लफ़्ज़ जी माना खे छॾे उन जे बदिरां नई माना वरिती वञे ऐं उन नई वरितल माना ऐं असुली माना जे विच में तशबीह खां सवाइ ॿियो को लाॻापो हुजे, तॾहिं अहिड़ी नई वरितल माना खे मुजाद मुरसल चइबो आहे। मसलन हिकिड़ी माना पाण वठूं, ठीकु आहे, ऐं उहा ई वरी साॻी असुली माना ऐं नई माना हिकु जहिड़ी हुजे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न, जहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे त उहा तशबीह में शुमारु थी वेंदो आहे। ऐं हीअ चवे थो त जहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु न थियल हुजे त उहा मिजाद मुरसल हूंदी। मिसाल, हू मुंहिंजे हथ हेठि आहे। ठीकु आहे, हू चवे थो मुंहिंजे हथ हेठि आहे। हाणे जुमिले में हथ जी माना नई माना हुकुम वरिती वई आहे। मिसाल, हाणे हथ जे हीअं हथु रखां हथ जे हेठियां त हिन हथ जी ॻाल्हि नथो करे, हू हुन हथ जी ॻाल्हि करे थो त जंहिंजे नाले चवे पियो उहो मुंहिंजे कंट्रोल में आहे। मतिलबु उन ते हुकुमरानी कयां थो, हू मुंहिंजे हुकुम में आहे। मतिलबु जीअं आउं चवां थो ईअं ई करे थो। इहा हाणे जेकी हुकुम हथु जेको आहे, इन जी माना असुली हुकुम चयल आहे, पर हुन ॻाल्हि लिकाए करे मतिलबु हथु चयो आहे। हिते ईअं चवे आहे त हीउ मुंहिंजो मतिलबु ग़ुलाम आहे। हाणे ग़ुलाम ई ईअं अलॻि शइ थी वञे, पोइ उहा मिजाद मुरसल में माना कोन निकिरे हा। उन खां बाद में आहे अहमद चकी सां अटो पीसाए आयो आहे। हाणे अहमद चकी सां अटो पीसाए आयो आहे, जीअं हिन में नई माना अटो आहे। जीअं अटो न बल्कि अनु पीसाइबो आहे। पाण जेकी कणिक पीसाईंदा आहियूं, अटो न बल्कि अनु कणिक जा दाणा पीसाईंदा आहियूं, अटो कोन पीसाईंदा। अटो त पाण खे थी मिलंदो आहे, पर पाण जॾहिं ॿार खे चवंदा आहियूं त अहमद अटो पीसाए आयो आहे, त हाणे हिन अटे जी लफ़्ज़ी माना जेकी आहे उहो अटो न बल्कि अन जे नाले चवे पियो। इशारो मतिलबु हुनजी ॿी माना वठे पियो। ईअं ई मतिलबु ईअं ई खणी चइजे त जेकॾहिं आउं तव्हांखे चवां त हिकु ॿी ॻाल्हि अहिड़ी मतिलबु जुमिलो ॿुधायां जंहिंमें जहिड़ाइप न ॾिसण में अचे, त ईअं ई खणी चवां त ही अखर लिखियलु आहिनि। मतिलबु इहो त न थी वञे, पर हूअं अहिड़ा लफ़्ज़ जेके तशबीह में अचनि था, जिन तशबीह न थिए ऐं उन जी माना ॿी निकिरे, उन्हनि खे मिजाद मुरसल चइबो। मिजाद मुरसल ऐं किन्या में उन खां बाद में कनायो में फ़र्क़ु आहे। कनायो वरी रम्ज़ या इशारो ॿुधाईंदी आहे, मतिलबु हिकिड़ी शइ उन जो इशारो उन जी रम्ज़ ॿुधाईंदी। ऐं हिन में इहो ई फ़र्क़ु आहे त हीअ मतिलबु जेकी असुली माना उन खे छॾे करे उन जी पोइ माना खे वठंदो आहे। सो उमेदु आहे तव्हांखे अॼु जो लेक्चर सुठो लॻो हूंदो। त असांजा वधीक वीडियो ऐं लेक्चर ॾिसण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो, ऐं जेकी ॻाल्हि सम्झ में न अचे त कमेंट्स मां ज़रूरु पुछो। थैंक यू वेरी मच।